थी आया दरगाह मुबारक जा मुफ्ती साहब ऐं उन्हनि सां गॾु खतीब आले सुन्नत मुजाहिद मिल्लत हज़रत अल्लामा उस्तादुल उलमा मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी साहब जन इन स्टेज जी ज़ीनत बणिया इंतजामिया जे तरफां मां पंहिंजे तरफां सभिनी खे भली कारी चवां थो हींअर नात शरीफ़ थींदी ऐं उन खां पोइ मुफ्ती साहब जो ख़िताब थींदो ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومأوانا وملجأنا وهادينا ومهدينا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين سبحان الله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين انتہائی واجب الاحترام
असांजे मुर्शिद करीम जा खुलाफाए किराम स्टेज ते वेठल जमीयत उलमाए सिकंदरिया जा उलमाए किराम जामिया राशिदिया जा असातिज़ाए किराम प्यारी जमात सबूरी सालाना रबर रोज़े धनी कॉन्फ्रेंस के अंदर जेका मोहतरम जनाब फकीर अमानुल्लाह साहब के तरफा सदन मुआविनीन के तरफा हर साल मुनाकिद थींदी आहे। हिन कॉन्फ्रेंस में हिन फकीर जी पहली हाज़िरी आहे। जो मशकूर आया खैर मुबारकबाद भी ॾियां थो। इहा उन्हनि जी हिम्मत आहे जो हर साल हजरत पीर साईं रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नाले मुबारक जे निस्बत सां ही अजीम शान कॉन्फ्रेंस कनि था। यकीनन उहे मुबारकबाद जा मुस्तहिक आहिनि। सूरत फातिहा जो आखिरी आयत अवां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि, जन जे मुनासिबत सां पंहिंजे मुक़र्ररा टाइम जे अंदर चंद गुज़ारिशूं अवां जे साम्हूं पेश करण जी सआदत हासिल कंदुसि। अवां असां जंहिं सरज़मीन ते वेठा आहियूं, इहा सरज़मीन हज़रत पीर साईं रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी आहे। संदन फयूज़ बरक़ात हासिल करण जे लाइ दरगाह मुबारक पे हाज़िर थियासूं ऐं हिन कॉन्फ्रेंस में भी आयासूं जेका सदन उर्स मुबारक जी आहे, सदन नाले सां मुनाकिद कई वई आहे। सूरत फातिहा जो ये आयतूं जेके सूरत फातिहा जो आखिरी हिस्सो हन दुआ ते मुश्तमिल हन ऐं अल्लाह ताला तव्हां असांखे इहा दुआ सेखारी त मुंहिंजा बानो मां रब खां हिन तरीक़े सां दुआ करो। मां तबरुकन उन आयतुनि जो तर्जुमो पेश करे ऐं उन जे मुनासिबत सां अर्ज़ कयां थो। उसा गजी वरी आवाज़ सां बुलंद आवाज़ सां ज़रूर शरीफ पढ़ो। बाज़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम सुभान बड़े आवाज़ से सुभान अल्लाह। अल्लाह
अल्लाह फरमायो मूंखां ही दुआ करो हिन तरीक़े सां इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। या अल्लाह असांखे सिधे रस्ते ते हला सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम उन्हनि जे रस्ते ते हलाए जंहिंजे मथां तो रब नेमत फरमाई इनाम फरमायो गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दॉल्लीन जंते गज़ब थला मौला उन्हनि जे रस्ते ते भी न ऐं जेके गुमराह आहिनि या अल्लाह उन्हनि जे रस्ते ते भी न असांखे उन्हनि जे रस्ते ते हलाए जंहिंजे मथां तो रब नेमत फरमाई सुभान अल्लाह। इन दुनिया जे अंदर जेको बि माण्हू पाण खे मुस्लमान सॾाए थो जेको बि पाण खे मुस्लमान सम्झे थो नमाज पढ़ंदो नमाज जे अंदर सूरत फातिहा जी तिलावत कंदो बगैर कंहिं फर्क जे जंहिं बि माण्हूअ जी दावा आहे त मां मुस्लमान आहियां चवे थो त मां मुस्लमान आहियां हुजण न हुजण इहो अलॻि मसइलो आहे पर हुन जो चवणु आहे त मां मुस्लमान आहियां दावा करे थो इस्लाम जी ज़रूर हाणे उनखे नमाज़ 5 वक़्त पाणी पवंदी ऐं नमाज़ जे अंदर उनखे सूरत फातिहा पाणी पवंदी हाणे हर सूरत फातिहा में नमाज़ जे अंदर अल्लाह ताला खां इहा दुआ घुरे थो मौला असांखे सिरात मुस्तक़ीम ते हलाए या अल्लाह असांखे सिधे रस्ते ते हलाए सिधो रस्तो पंहिंजो रस्तो आहे अल्लाह ख़ुदि फरमायो सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम सिधो रस्तो उन्हनि जो आहे जंहिंजे मथां अल्लाह जो इनाम आहे ऐं अल्लाह जो इनाम कंहिंजे मथां आहे क़ुरान करीम में अल्लाह ताला ॿी जाइ ते ॿुधायो अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाኢ वस्सालिहीन। सुभान अल्लाह। आसे पासे वाला सभी सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। अल्लाह इनाम कहते फरमायो नबियन ते चओ सुभान अल्लाह। सिद्दीक़न ते शहीदन ते नेकन सालिहन बांधन ते ये 4 जमातूं हन जंहिंजे मथां अल्लाह जो इनाम आहे ये उहे 4 जमातूं आहिनि जंहिंजे मथां ख़ुदा नेमत फरमाई हाणे जेको बि नमाज़ पढ़े थो सूरत फातिहा पढ़ंदो नमाज में अल्लाह का दुआ घुरंदो या अल्लाह सिरात मुस्तक़ीम ते हला सिधे रस्ते ते हला हाणे सिधो रस्तो तो उन्हनि जो रस्तो आहे जंहिंजे मथां अल्लाह नेमत फरमाई सिरात मुस्तक़ीम उन्हनि बंदनि जो रस्तो आहे जंहिंते अल्लाह जो इनाम हाणे अल्लाह जो इनाम इन्हनि 4 जमातुनि जे मथां मालूम इहो थियो जेको इन्हनि 4 जमातुनि जो रस्तो आहे उहो ई हक़ीक़त में सिरात मुस्तक़ीम। सुभान अल्लाह। नमाज में हर नमाजी सवाल करे तो अल्लाह ताला का दुआ करे तो मौला के नबियन दे रस्ते से हला सिद्दीक़न दे रस्ते से हला शहीदन दे रस्ते से हला नेकन सालिहन दे रस्ते से हला जो सिरात मुस्तक़ीम इन्हनि जो ही रस्तो आहे ऐं उन्हनि जो ही रस्तो सदा तमाम नमाज में अल्लाह का घुरूं था जॾहिं नमाज जे अंदर नमाजी नमाज जे दौरान हालांकि नमाज अल्लाह जी आहे बीठो अल्लाह जे अॻियां है खुदा जे हुजूर में हाज़िर आहे हुण त इएं घुरबो हुयो त अल्लाह खे इएं माण्हू अर्ज़ करे या अल्लाह असांखे पंहिंजे रस्ते ते हलाए लेकिन इएं नमाज़ी सवाल कोन थो करे ऐं अल्लाह बि इहा तालीम कान ॾिनी खुदा बि इएं कोन सेखारियो त मूंखां हिन तरीक़े सां दुआ घुरो त मौला पंहिंजे रस्ते ते हलाए
नमाज़ी के अल्लाह सेखारियो हुआ तमा रब का तू घुरे तो त इहो घुर त मौला नबीअ जे रस्ते ते हलाए सिद्दीक़न जे रस्ते ते हलाए शहीदन जे रस्ते ते हलाए असां के नेकन जे रस्ते ते हलाए बड़े आवाज़ सां सुभान अल्लाह थोड़ी मां वदा हथो कया नाराज न थिजो कुछ माण्हू सोशल मीडिया ते वेठा फेसबुक ते वेठा अंदाज़ उन्हनि जो इहो आहे हिकिड़ो हमरा वेठो आहे चवे थो बाबे तो कोई शइ नहीं नालो को तो खड़ा सभिनी खे ख़बर जे तो बाबे तो कोई शइ नहीं मना सिद्दीक शहीद सालिह नेक बाना अल्लाह जा जे तू ये त काशे कोन के छा तू नमाज कोन थो पढ़ी मुसलमान पाण के सदाई को तो जरूर तू नमाज भी पढ़ दे नमाज जे अंदर तू अल्लाह का सवाल करी तो मौला मुके सीधे रस्ते से हला वो सिद्धो रस्तो उन जो रस्तो जंते अल्लाह जी नेमत अल्लाह जो इनाम रन चैन जमात जे मथाए नबी सिद्दीक़ शहीद सालिह जे मथा नमाज में तू उन जो रस्तो को अल्लाह का घुरी अल्लाह जे तालीम जे मुताबिक अल्लाह जे हुक्म जे मुताबिक त हिन तरीके से मरब का दुआ घुरो अल्लाह त पाण फरमायो आ त मुखा नबी सिद्दीक़ शहीद सालिह जे रस्ते ते हलंदी मरब का दुआ घुरो सुभान अल्लाह अरे तू तो चवी त बाबे तो कोई शय नहीं माना ये नेक साले अल्लाह दा वाला कुछ भी को नमाज अल्लाह त नमाज में त अल्लाह असा के दुआई या सिखारिया त मुका इनन जो रस्तो घुरो बोला इनन जे रस्ते से हला अर्जियो पे कयो तो होन तो ये घुरजे हा नमाज अल्लाह दिया पीछा त अल्लाह जे हुजूर में आयो घुरो के दुआ अल्लाह का ऐ वरी घुरो सो छा था त नेकन जे रस्ते ते सुभान अल्लाह सिखारे वाला ही गुरु तलाक अर्जियो कयो हन मोला पंहिंजे रस्ते ते हला अल्लाह असा के जदे या तालीम दी तो खुदा असा के यो बुधायो तो जेको इनन चैर जमात जो रस्तो हकीकत में रब जो होई रस्तो सुभान अल्लाह बड़े आवाज से सुभान अल्लाह जा सुभान अल्लाह अरे नमाज में जय गुरु मा नबी के रस्ते ते हला अल्लाह के अर्ज कई सिद्दीक़ के रस्ते से हला अजरे बाहर नमाज खा निकरे चवे तो नबीयन के मान तो बजा या नबीयन जी बेअदबी करे अंबिया जी गुस्ताखी करे या सिद्दीक़ के मना दे लाए प्यार कोने सिद्दीक़ दे सरदार सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे जात के मना दे लाए प्यार कोने या शहीदन के मना दे लाए प्यार कोने को सालिहन ने कुर्बानन के मना दे लाए प्यार कोने तयो मानो नमाज में सचो कदे कोन छेबो नमाज में सचो जो नमाज दे अंदर जंजे रस्ते ते हलण दी अल्लाह का दुआ घुरे तो नमाज का बाहर उन्हन जे रस्ते से हले सुभान अल्लाह नमाज में घुरे औला हिन चैन जमात दे रस्ते से हला वरी जने बाहर हमरा निकरे तो जे तो नेक सालिह दे रस्ते ते हलण दी जरूरत ही काने शहीदन के मजण दी जरूरत ही कोने सिद्दीक़ जे सरदार हजरत अबू बकर सिद्दीक़ के मजण दी जरूरत ही कोने को नबी अलैहिस्सलाम जी बेअदबी तो करे उन जो वादे मतलब यो आ त यो मानो नमाज में कदे भी सच्चो कोने नमाज में आयो जरूर पढ़े जरूर फातिहा भी पढ़े दुआ भी करे पर यो सच्चो कोने जो जमात खाजर बाहर निकले तो त खल्क के रोके तो त अंबिया अलैहिस्सलाम शुहदा सिद्दीकीन सालिहीन अल्लाह जा नेकबाना बंदा उनन वट वजन दी जरूरत काने का उनन दे आस्थाने ते हाजिरी ॾियण जी जरूरत ही कोने का उन जो मतलब इहो थो त जेको नमाज में हिन सवाल कयो हुयो जदे नमाज का बाहर निकतो त बिल्कुल उन जे बरअक्स न जो कामूल उन जो मतलब इहो त नमाज में सच्चो कोने को जेको नमाज में घुरे बाहर कोन
जे रस्ते ते हले इहो नमाज में भी सचो त बाहर भी सचो जेको नमाज में घुरे बाहर उन जे रस्ते ते न हले उन जो मतलब या त नमाज में इहो सचो कोने को इहो नमाज में कूड़ो आ इहो नमाज में मुनाफिक आ नमाज में सचो हुआ जन जे रस्ते ते हलण दी नमाज में अल्लाह जे हुक्म जे ताक़त न दुआ घुरिया बाहर जने हले दो दिन चैन जमात जे रस्ते ते सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह तमा हर तरफ निहारीदा त पूरी दुनिया दे अंदर जेके या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुसलमान आहिन हकीकत में ये इबादत जे अंदर सच्चा है छो त नमाज में जेको सवाल कंदा बार बन चैन जमात जे रस्ते ते हलंदा अज तवा ऐसा हिन जाय ते हिन सरजमीन ते जहे जे नाले सा मंसूब रब रोजे धड़ी कॉन्फ्रेंस में बैठा हो ये ओ जवान जे के दुनिया इमाम आरिफीन सदे सुभान अल्लाह नारो लगायो तो सभी जोरदार इमामुल आरिफीन आरिफन जो इमाम सुभान अल्लाह बड़े आवाज में चलो सुभान अल्लाह असा के शिकायत गाले पर थींदी भी जरूर कुछ मानू एड़ा बया है जेके समझन जा गाल के लफ्ज जे माना के भी कोना था ऐ वरी पंजन बुजुर्गन के इन लक़ब के खणी ऐ पंजे बुजुर्गन जे मथा लिखण जे ला हमरा फेसबुक ते तैयार वेठा अबा फलानो इमामुल आरिफीन अबा तो जो बुजुर्ग जो मुर्शिद ठीक आ असा कुछ भी न चवंदासो जो त असा जे मुर्शिद असा के या तालीम ही निकाल देनी आ इस रोदे वाले फरमायो आ जेको बे जे मुर्शिद जो ऐब थो कने यानी यो पंजे मुर्शिद जो ऐब थो कने बे जे मुर्शिद जो ऐब न कट उन जी उन के बे इज्जत दे जो त अल्लाह जा जेके बे वलीयन सब हिक जिस्म जन सुभान अल्लाह असा के अदब जी तलकीना पर माजरा साथा चो तवा लक़ब जण वारा त एड़ा वेठा हो जो अवा के लक़ब जण जी खबर भी काने इन जी माना छाए खबर माना जी काने हमरा फेसबुक ते लिखी छयो तो बा फलाणो बुजुर्ग इमामुल आरिफीन अबा इमामुल आरिफीन त मुर्शिद रोदे धणी रहता सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह खबर आरिफ जी भी काने इमामुल आरिफीन तो बहुत शे आरिफन जो इमाम खबर ना है अला घणा आरिफ ठायो जन जो इमाम ठायो रोदे दरी न पर हुआ मखूदा शरी में अचे तो हजरत पी से रोदे वाले रजी अल्लाह ताला के अर्ज कयो त क़िबला चमन था